असांखे ख़बर आहे त मुस्तक़बिल जे बारे में अॻकथी करणु तमामु घणो मुश्किल आहे कि अण ऐलानियल वाक़िया ऐं तब्दीलियूं हमेशह रूनमा थींदियूं रहनि थियूं। तंहिं बावजूदि केतिरा ई अहिड़ा वाक़िया आहिनि जिन जे बारे में असांखे ख़बर आहे। अचो त ॾिसूं 2050 ईस्वीअ ताईं कहिड़ा कहिड़ा वाक़िया इंसान ज़ात तरफ़ां ऐलानियल आहे। ईंदड़ साल यानी 2018 ईस्वीअ में दुनिया में 2 नवां मुल्क आज़ाद थी सघनि था। न्यू कैलेडोनिया पारां स्पेन खां ऐं बोगनविल पारां पापुआ न्यू गिनीअ खां आज़ादीअ लाइ रेफरेंडम ऐलानियल आहे। फीफा वर्ल्ड कप रूस में मुनक़िद थींदो। नासा पारां खिलाई दूरबीन दी जेम्स वेब कमु शुरू कंदो। उहा खिलाई दूरबीन हबल खिलाई दूरबीन खां केतिरा ई दफ़ा वधीक परे ताईं ॾिसण जी सलाहियत फ़राहम कंदी। 2019 ईस्वीअ में बर्तानिया बाज़ाब्ता तौर यूरोपीय यूनियन खां अलॻि थी वेंदो। औरतुनि जो फुटबॉल वर्ल्ड कप फ्रांस में मुनक़िद कयो वेंदो। साॻे साल क्रिकेट वर्ल्ड कप इंग्लैंड में मुनक़िद कयो वेंदो। 2020 ईस्वी केतिरनि ई वाक़िअनि सां भरपूर आहे। जिद्दा टावर जी तामीर मुकमल थी वेंदी ऐं अहिड़ीअ रीति ही दुनिया जी वॾे में वॾी इमारत हुजण जो एज़ाज़ माणींदी। ऊन्हारे जी मौसम में थींदड़ ओलंपिक्स रांदियूं टोक्यो जापान में शुरू थींदी। बिगलो एरोस्पेस पारां पहिरीं खिलाई होटल जी तामीर शुरू कई वेंदी जंहिंमें खिला में 6 महिमाननि खे रहण जी गुंजाइश हूंदी। 2021 में इंडिया पहिरियों इंसान खिला ॾांहुं रवानो कंदो। 2022 ईस्वीअ में चीन पंहिंजे खिलाई स्टेशन जी तामीर शुरू कंदो। साॻे साल फुटबॉल वर्ल्ड कप कतर में मुनक़िद थींदो। सियारे जी मुंद वारियूं ओलंपिक्स रांदियूं बीजिंग चीन में शुरू थींदियूं। 2023 ईस्वीअ में क्रिकेट वर्ल्ड कप इंडिया में मुनक़िद थींदो। 2024 में स्पेस एक्स नाले कंपनी मरीख़ में इंसान जी रहाइश लाइ सामान मोकिलींदी त जीअं मुस्तक़बिल में उते इंसान मोकिले सघजनि। 2 साल पोइ यानी 2026 में स्पेस एक्स पहिरियों इंसान मरीख़ ॾांहुं मोकिलींदो। साॻे साल कैटेलन कैथेड्रल सिग्राडा फैमिलिया चर्च जी तामीर जो कमु मुकमल थींदो। उन चर्च जो कमु 1882 ईस्वीअ में शुरू थियो जंहिंजो मतिलबु ही चर्च 144 सालनि खां पोइ जुड़ी रास थींदो। अॼु खां 10 साल पोइ यानी 2027 ईस्वीअ में स्पेस एक्स ज़रिए मोकिलियल इंसान पहिरियों दफ़ो मरीख़ ते क़दम रखंदो। जेकॾहिं स्पेस एक्स मरीख़ ते इंसान मोकिलण में नाकाम वियो त 2030 में नासा पहिरियों दफ़ो इंसान खे मरीख़ ते मोकिलण जो इरादो रखे थी। साॻे साल चाइना चंड ते माण्हू मोकिलींदो। 2031 में रूस पिणु चंड ते माण्हू मोकिलींदो। 2036 में खिलाई दुनिया जो नओं प्रोजेक्ट जो आगाज़ थींदो जंहिंखे ब्रेक थ्रो स्टार शॉट चयो वेंदो, जंहिंजे ज़रिए असांजे कहकशां खां ॿाहिरि ॿी कहकशां यानी अल्फा सेंटारी ॾे नंढा नंढा सैटेलाइट रवाना कया वेंदा जेकी 20 खां 30 सालनि खां पोइ प्रिक्समा सेंटारी बी में पहुचंदा जिते माहिरनि खे अंदाज़ो आहे का ॿी ज़िंदगी हुजण जा आसार मिली सघनि था। 2037 में पहिरियों दफ़ो आर्कटिक यानी कुतबी समुंड जी सॼी बर्फ़ ॻरी वेंदी। 2042 में दुनिया जी आबादी 9 अरब थी वेंदी। 2045 में अंटार्कटिका मुआहिदो ॿीहर नज़रसानीअ लाइ पेश थींदो जंहिंखां पोइ अंदाज़ो आहे त उते तेल जी ॻोल्हा लाइ कंपनियुनि खे इजाज़त ॾिनी वेंदी। 2050 ताईं दुनिया जी 70% आबादी शहरनि में रहंदी। दुनिया जे 50% माण्हुनि खे पीअण जो साफ़ पाणी मुयसरु न हूंदो। माण्हुनि जी सरासरी उमिरि 76 साल हूंदी। बग़ैर ड्राइवर वारियूं गाॾियूं सॼी दुनिया में हलणु लॻंदियूं।